अवामी न्यूज़ में खबरनि जो सिलसिलो जारी आहे। तव्हांखे मोरो मां ख़बर ॾींदा तो मोरो कचेरो रोड ते क़ाइम वेटरनरी जानवरनि जे अस्पताल वेटरनरी खाते जी बेध्यानी सबबि तबाही जे किनारे ते पहुतल आहे। हर महीने जे बजट अचण बावजूद भी अस्पताल खे ताला लॻल, अस्पताल जी भितूं ऐं दरियूं गिरलूं गायब, अस्पताल तरफ़ तवज्जो न हुजण करे गंद कचरे जा ढेर लॻल, अस्पताल बदिरां बीमारी खानो क़ाइम, अस्पताल में अंदर वञण वारा भी मुखिया गेट भी नाकारा। ज़रूरत हिन ॻाल्हि जी आहे त अस्पताल में ड्यूटी कंदड़ डॉक्टर गायब, हिकु टेक्नीशियन नईम चन्ना खे चार्ज मिलियल हुयो उहो भी गायब थी वियो आहे ऐं पंहिंजी प्राइवेट क्लिनिक ते मौजूद हूंदो आहे। सरकारी अस्पताल वीरानी जे वर चढ़ियल आहे, जीअं त हिन वक्त भी सिंधु दरिया में चाड़ मौजूद आहे ऐं जानवरनि में भी बीमारियूं ऐं मौत जो सिलसिलो जारी आहे। गरीब मिस्किन माण्हुनि जो सरकारी अस्पताल जानवरनि जे इलाज लाइ अचनि था, अस्पताल खे वॾा ताला लॻल ॾिसी मायूस थी वापसी मोटी वञनि था। हिकु त सिंध अंदर बुख बदहाली भी अरूज ते पहुतल आहे, ॿियो अगरि जे कंहिं मिस्किन मालवंद माण्हू वटि को ढोर ढगो आहे भी त उहो इलाज न थियण करे मरियो वञनि था। इलाइक़े जा मिस्किन मालवंदनि जी मदद कई वञे। मालवंद निज़ाम मल्ला, असगर बिरोही, इकबाल भुट्टो चयो त असां वेटरनरी खाते जे वज़ीर खे अपील था कयूं त असांखे पंहिंजे माल जे इलाज जी सहूलियतूं ॾिनियूं वञनि ऐं जेके डॉक्टर अस्पताल में ड्यूटियूं न करे रहिया आहिनि इन्हनि खे नौकरी जो पाबंद कयो वञे ऐं इन्हनि खे इहा हिदायत कई वञे त अस्पताल में ईंदड़ दवाऊं मालवंद माण्हुनि ताईं पहुचायूं वञनि। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।